आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों इन वीडियो में असां तव्हां पुछंदासीं ज़हनी आज़माइश मुतालिक चंद इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। तो दोस्तों बिना के टाइम विञाइण जे हलूं था वीडियो की तरफ। सवाल नंबर पहिरियों आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका हले थी त इंसान बि हले थो। जी हाँ दोस्तों, ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका हले थी त इंसान बि हले थो। साथियों जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि चंद सेकंड जो टाइम मौजूदु आहे। तव्हां जवाबु ॾेई सघो था, चाहियो त वीडियो खे रोके सोचे पोइ जवाबु ॾियो। दोस्तों हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त साह। जी हाँ, साह हले थो त इंसान बि हले थो। दोस्तों सवाल नंबर 2 आहे त छोकिरियूं ऐं छोकिरा कॾहिं गरम थींदा आहिनि। जी हाँ साथियों, कॉमन सेंस जो ही सवाल आहे, ग़लति रंग में न वठिजो त छोकिरियूं ऐं छोकिरा कॾहिं गरम थींदा आहिनि। साथियों जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइबर बटन खे दबाए असांजे चैनल जो हिसो थीजो। जी हाँ साथियों, हिन सवाल जो दुरुस्त जवाबु आहे त जॾहिं बुखार ईंदो आहे। साथियों सवाल नंबर 3 आहे त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंमें अगरि इंसानु हलियो वञे ऐं निकिरी न सघे त मरी वेंदो। जी हाँ साथियों, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंमें अगरि इंसानु हलियो वञे ऐं निकिरी बि न सघे त पोइ मरी वेंदो। जवाब ॾिजो दोस्तों, सोचे समझी जवाब ॾियो। चाहियो तो वीडियो खे रोके भी सघो था। इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाब आहे त पाणी। साथियों सवाल नंबर 4 आहे हू जॾहिं बि असांजे नक ते वेहे थी त कन पकड़े वठे थी। जी हाँ साथियों, इंतहाई दिलचस्प ऐं कॉमन सेंस जो सवाल आहे त हू जॾहिं बि असांजे नक ते वेहे थी त कन खे पकड़े वठे थी। इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल जवाब। साथियों इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाब आहे त ऐनक। हाणे हलूं था पंहिंजे इन वीडियो जे इंतहाई दिलचस्प आख़िरी ऐं 5 नंबर सवाल जी तरफ़ त छोकिरियुनि जी उहा कहिड़ी शइ आहे जेका सदाईं पुसियली रहे थी। जी हाँ साथियों, ॿुधायो त औरतुनि जी उहा कहिड़ी शइ आहे जेका सदाईं पुसियली रहे थी। साथियों ही कॉमन सेंस जो सवाल आहे, ग़लति रंग में न वठिजो। तव्हां जवाबु ॾेई सघो था, चंद सेकंड जो टाइम तव्हां वटि मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं घंटी वारे बटन खे पिणु दॿाइजो त ईंदड़ ॾींहंनि में जेके वीडियो आहिनि असां अपलोड कंदासीं सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुचनि। जी हाँ साथियों, त ॿुधायो छोकिरियुनि जी उहा कहिड़ी शइ आहे जेका हमेशह पुसियल रहे थी। साथियों हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त ज़ुबान। जेको इंसान जो ज़ुबान आहे सदाईं पुसियल ई रहे थो। साथियों हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी ऐं तव्हां केतिरनि सवालनि जो जवाबु ॾिना, कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।